अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मोहतरम नाज़रीन, अॼु असां हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू करणु वञी रहिया आहियूं जंहिंजो नालो आहे असबाबे बख़्शिश। असबाबे बख़्शिश नालो रखण जी वजह इहा हुई त मुंहिंजे शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया पंहिंजे दीवान जंहिंजो नालो वसाइल बख़्शिश आहे, जीअं उन जूं बरकतूं हासिलु कंदे आला हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह ताला अलैह जो नातिया दीवान आहे हदाइक़ बख़्शिश, उन जूं बरकतूं हासिलु कंदे असां इन नाले खे रखियो आहे त जीअं अल्लाह तबारक व ताला इन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि जे बरकत सां असांजे हिन असबाबे बख़्शिश नाले रखण जे बरकत सां असांखे अल्लाह तबारक व ताला बख़्शे छॾे। अॼु जो जेको उनवान आहे उहो बि तमामु अहम आहे, छो जो जेको आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह हदाइक़ बख़्शिश जे नाले सां नातिया दीवान लिखियो उहो हिकु वसी आहे ऐं उन जी जेका गहराई आहे तमामु घणी आहे। उन जो उर्दू तर्जुमो करण वारनि बि तमामु घटि माण्हुनि तर्जुमो कयो। सिंधी में नातिया दीवान जो तर्जुमो न हुयो थियल त कंहिं आशिक़ रसूल सां मुंहिंजी मुलाक़ात थी। आलिम सगुरा हुया, मुफ़्ती साहब हुया आहिनि अल्हम्दुलिल्लाह। उन्हनि मूंखे इहो ज़हन ॾिनो त अव्हां इहो जेको आहे किताब लिखो, अव्हां इन जो तर्जुमो कयो। त मूं पंहिंजे नाक़िस ऐं कम अक़ली ऐं कम इल्मी जे तहत कुझु लिखियो ज़रूरु आहे, लेकिन जेकर अव्हांखे हिन में का राय ॾियणी हुजे त अव्हां बिल्कुलु राय ॾींदा। इंशाअल्लाह तव्हांखे हेठि व्हाट्सएप जो नंबर बि इंशाअल्लाह शो थींदो हूंदो, अव्हां उन ते व्हाट्सएप करे सघो था, उन ते अव्हां पंहिंजी राय ॾेई सघो था। हीउ जेको असांजो सिलसिलो आहे उन में इंशाअल्लाह असां हदाइक़ बख़्शिश जी नात जेका आहे उन जा शेर पढ़ी उन जो सिंधी तर्जुमो इंशाअल्लाह अव्हां जे साम्हूं रखंदासीं। त अॼोको जेको शेर आहे उहो आला हज़रत जी नातिया दीवान जो पहिरियों ई जेका पहिरीं नात आहे उन मां इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कुझु अव्हां जे साम्हूं रखण जी कोशिशि कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा, नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा। इन जा जेके लफ़्ज़ आहिनि कुझु उन्हनि जे साम्हूं अव्हां जे साम्हूं रखां थो मां। त हिननि जे ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना आहे कलमा तहसीन जे लाइ वाह जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे। जीअं आला हज़रत इस्तेमालु कयो आहे वाह क्या जूदो करम है, त इहो जेको आहे त छा ॻाल्हि कजे अव्हां जे जूद ऐं सखा जी। हिते ताजुब जेको आहे उहो इज़हारे शान जे लाइ आहे ऐं जूदो करम जी माना आहे सखावत ऐं महिरबानी। शाह ही लफ़्ज़ शाह जो मुख़फ़फ़ आहे, जो शाट आहे, ऐं बतहा मक्का मुकरमा खे चयो वेंदो आहे। अचो हाणे हिन जे मफ़हूम ऐं तशरीह ॾांहुं हलूं था। ॿिए मिसरे में पहिरियों लफ़्ज़ नहीं बमानी ला आहे ऐं ॿियो नहीं फ़ेल मुज़ारे जी नफ़ी यानी इनकार जे लाइ आहे। यानी जेको बि सवाली अव्हां वटि आयो उन अव्हां जी ज़बान मुबारक मां ला यानी कोन्हे, कोन आहे या कान्हे इहो लफ़्ज़ न ॿुधो। हीउ शेर क़ुरानी आयत व अम्मा साइल फला तनहर, ऐं सुवाली खे न झिणक। ऐं हदीस नबवी जेका हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां मरवी आहे जे तरफ़ इशारो करे रहियो आहे। हदीस पाक जो तर्जुमो हीअ आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी माण्हुनि खां वधीक सखी हुआ। संदन जी सखावत तेज़ आंधी खां बि वधीक जारी हुई। जीअं तेज़ हवा हर जाइ पहुची वेंदी आहे, अहिड़ी तरह संदन जी सखावत खां को बि महरूम न रहंदो हो। पाण कॾहिं कंहिं सवाली खे ख़ाली वापसि न मोटायूं, यानी ला न फरमायूं सिवाइ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जे, त वञो मूं वटि कोन्हे ईअं कॾहिं बि न फरमायूं। जेकॾहिं मौजूदु हूंदो हो त अता फ़रमाए छॾींदा हुया, ॾेई छॾींदा हुया, न त फ़रमाईंदा हुया मुंहिंजे नाले ते चाहे जेको वठो ओधर ते वठो, क़ीमत मां पाण अदा कंदुसि। हिकु मौक़े ते हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ु कयो, हुज़ूर अव्हांखे इन ॻाल्हि जी तकलीफ़ त न ॾिनी वई जो पाण वटि न हुजे त ओधर ते बि वठी ॾियो, पाण उन ॻाल्हि खे पसंदि न फ़रमायो। ऐं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला ने अर्ज़ु कयो, हुज़ूर ॾींदा रहो, अर्श वारे रब खां तंग दस्ती जो डपु न कयो। पाण इहो ॿुधी मुस्कुरायूं ऐं चहिरो मुबारक बहकी पियो। इहा रिवायत शिमाइल तिरमिज़ी में लिखियलु आहे। जूद चइबो आहे बग़ैर घुरे ॾियण खे, ऐं करम घुरण ते अता करण खे चवंदा आहिनि। असांजे आका मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इहे ॿई सिफ़तूं बतरीक़ तमामु घणियूं हुयूं।
मंगते खाली हाथ न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, उनका करम फिर उनका करम है, उनके करम की बात न पूछो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायूं त जेकॾहिं उहुद जबल मुंहिंजे लाइ सोन थी वञे त 3 रातिनि में कर्ज़ अदा करण खां सवाइ सॼो विरहाए छॾिया। हिकिड़ी नमाज़ असर ट्रिप जी नमाज़ पढ़ी करे तकड़ में प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी विया ऐं थोरी देरि खां बाद में जल्दी वापसि तशरीफ़ वठी आया। साहबा किराम खे ताजुब थियो त पाण फरमायूं त मूंखे नमाज़ में सदके जे बचियल कुझु सोन जी घर में रहिजी वञण जो ख़्यालु आयो त मूं सुठो न सम्झो त राति थी वञे ऐं उहो सोन मुंहिंजे घर में पियो हुजे, उन लाइ वञी उनखे विरहाए आयो आहियां। सखावत जो हिकु अंदाज़ हीअ बि हुयो जो हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां उठ ख़रीद कयऊं, रक़म अदा कयऊं ऐं पोइ अतीअ तौरु उठ बि उन्हनि खे वापसि ॾेई छॾियऊं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां उठ ख़रीद कयऊं, रक़म अदा करे उन जे पुट खे उहो हिबा करे छॾियऊं। मोहतरम प्यारा इस्लाम भाइरो, अहादीस जा किताब अहिड़नि वाक़िअनि सां भरिया पिया आहिनि। जेकॾहिं असां इन्हनि वाक़िअनि खे वठी हलंदासीं त आला हज़रत जो जेको ही नातिया दीवान आहे जंहिंजी असां कोशिशि करे रहिया आहियूं सिंधी में तर्जुमे करण जी, इहो तमामु घणो वसी थी वेंदो। त अचो असां मुख़्तसरनि इन्हनि जो जा वाक़ियात इंशाअल्लाह ॿुधंदासीं। इमाम बुसेरी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, फ़इन मिन जूदिक दुनिया वदर्रतुहा व मिन उलूमिका इल्मुल लौहि वल कलम। मंगते तो मंगते हैं कोई शाहों में दिखा दो, जिसको मेरे सरकार से टुकड़ा न मिला हो। आता है फ़कीरों पे उन्हें प्यार कुछ ऐसा, खुद भीख दें और खुद कहें मंगतों का भला हो। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि जे ॿिए शेर जी तरफ़ हलूं था जेको हिन जी नात जो आहे, धारे चलते हैं अता के वो है कतरा तेरा, तारे खिलते हैं सखा के वो है ज़र्रा तेरा। धारे चइबो आहे मथां खां किरंदड़ पाणी खे, आबशार खे, मौजे दरिया खे। ज़रा अरबी जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे तमामु नंढो टुकड़ो या जुज़ो। मफ़हूम ऐं तशरीह हिन जी आहे त अताए इलाही अज़्ज़ वजल जो जेको दरिया मौजू हणी रहियो आहे उहो अव्हां जे फैज़ ऐं फज़ल जो हिकु क़तरो आहे ऐं सखावत जा जेकी तारा चमकी रहिया आहिनि उहे त अव्हां जे करम जे साम्हूं हिकु ज़र्रो आहिनि। उन लाइ जो जेको फज़ल ऐं करम अव्हां खे बारगाह इलाही खां इनायत थियो उन जो त को किनारो ई न आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमाए थो, वकान फ़ज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। तर्जुमा कंज़ुल ईमान ऐं अल्लाह ताला जो तो ते वॾो फ़ज़ल आहे। हीअ शेर त सूरह कौसर जी तफ़सीर आहे जंहिंखे ॿी जॻह ते आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि कुझु हिन तरह बयानु फ़रमायो, उनके हाथ में हर कुंजी है, मालिक कुल कहलाते ये हैं, इन्ना आतैना कल कौसर, सारी कसरत पाते ये हैं, रब है मोती ये है कासिम, रिज़्क़ उसका है खिलाते ये हैं। टियों शेर आहे, फैज़ है या शहे तस्नीम निराला तेरा, आप प्यासों के तजस्सुस में है दरिया तेरा। ॾुखियनि लफ़्ज़नि जी माना ॿुधी वठो। तस्नीम जन्नत जी हिकिड़ी नहर आहे ऐं फैज़ अरबी लफ़्ज़ आहे, मतिलबु आहे पाणी जो को थांव। निराला याने अनोखो, मुनफरिद, अजीबो गरीब। या शहे तस्नीम याने ए बेहेश्ती नहर तस्नीम जा मालिक। तजस्सुस जी माना आहे तलाश, ॻोल्हा। हिन जो मफ़हूम ऐं तशरीह कुझु हिन तरह आहे त तस्नीम जो लफ़्ज़ जेको आहे न इहो क़ुरान मजीद में आयो आहे, व मिज़ाजुहु मिन तस्नीम ऐं यशरब बिहल मुक़र्रबून, याने उन जी आमेज़िश तस्नीम आहे, उन जी आमेज़िश तस्नीम आहे ऐं उहो चश्मो जंहिं मां उन बारगाह जा मुक़र्रब पीअंदा आहिनि जेको जन्नत जे शराबनि खां आला आहे। याने मुक़र्रब ख़ासि शराब तस्नीम पीअनि था ऐं बाक़ी जन्नतिन जे लाइ उन्हनि जे शराबनि में तस्नीम शराब मिलायो वञे थो। शेर जो मफ़हूम हीअ थियो त ए जन्नत जे नहर चश्मे जा मालिक, अव्हां जी अता बि केतिरी न निराली आहे जो जंहिंजो समुंड ख़ुदि उञारनि खे ॻोल्हे करे उन्हनि खे ड्रॉ कराए रहियो आहे। थींदो त ईअं आहे जो उञारो पाणी जी ॻोल्हा कंदो आहे
पर हिते कुछ अंदाज़ ई निरालो आहे जो अमा जो दरियाए फैज़ उन्यारन के गोले गोले उन्हनि खे नवाज़े थो। जितना दिया सरकार ने मुझको इतनी मेरी औकात नहीं, ये तो करम है उनका वरना मुझ में तो ऐसी बात नहीं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में बकाया शेरनि जी इंशाल्लाह तकरार कंदासीं। अवां जेकॾहिं अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब ना कयो त ज़रूरु सब्सक्राइब कंदा। जेकॾहिं अव्हांखे असांजी एपिसोड वणी आहे त ज़रूरु लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं पंहिंजो राय ॾियण खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज हम रज़ा ट्रेडर्स पर हाज़िर हैं। ये हमारे अब्दुर्रहीम भाई हैं जो इस शॉप के ओनर हैं और इनके पास कन्फेक्शनरी का तकरीबन ही आइटम्स मौजूद हैं। ये आप देख सकते हैं इनके पास कोलगेट वालों के भी हैं, तो ल्यू वालों के भी हैं, तो पीक फ्रिंज के भी हैं, कैडबरीज के भी आइटम्स हैं और नेशनल की तो इनके पास डिस्ट्रीब्यूशन है नेशनल के मसाला जात और इनके जो मामलात हैं। और ये बिस्किट्स वगैरह भी आप देख सकते हैं, इनके दुकान पर बिस्किट्स वगैरह भी अवेलेबल हैं और ये डोनट्स वगैरह भी आप देख सकते हैं। इनके पास चिप्स की भी एक बड़ी वैरायटी मौजूद है और इसके अलावा टॉफ़ीज़ में और चॉकलेट्स में और ये आप देख लें केक हैं। और इसके अलावा भी हमारे पास हार्पिक देख सकते हैं, मोर्टीन की भी इनके पास कंपनी है, शैम्पूज़ हैं, सेंसोडाइन वगैरह इनके पास ये आपको होलसेल रेट पर यहाँ पर दस्तयाब होंगे। ये इनकी एड्रेस मैं आपको समझा दूँ, ये कादरी मस्जिद नज़द मच्छी मार्केट, फ़िश मार्केट, ये जो दरगाह आप देख रहे हैं इस दरगाह के साथ ही ये शॉप है। यहाँ पर ये शॉप है, यहाँ पर आप आएँ, आपको इंशाल्लाह बारियायत और होलसेल के दामों में इंशाल्लाह यहाँ से अशिया मिलेंगी।